भाऊ मुझे नालो ख़ालिद जूनी जो है पान जनरल सेक्रेटरी आहियां रेशम गली यूनियन जो। मसलो इहो आहे त भाऊ हिते ईद राति ॿिनि धुरनि में झेड़ो थियो, ॿिनि बिरादरियुनि में, जेको उन खां पोइ वरी कल्ह झेड़ो थियो आहे हिते विच रेशम गलीअ में फायरिंगियूं थियूं आहिनि। ॿिन्हिनि धुरनि जे तरफ़ां 2 धुरियूं अची वियूं। पोइ असां दुकानदार जेके आहिनि सॼी बाज़ार बंदि थी वई। ईद राति बि ईअं ई थियो त जेके वीचारा सॼी साल इंतज़ार में वेंदा आहिनि त ईद ते असां रोज़ी कयूं। जीअं फायरिंग थी त टोटल बाज़ार बंदि थी वई। कल्ह बि इहो ई असरु थियो, 3-4 बजे धारा जीअं फायरिंग थी, सॼी मार्केट दर हेठि थी आहे। मायूं जेके भॼंदियूं हुयूं वीचारा मर्द भॼंदा पिया अथनि। असां जेके बि दुकानदार आहियूं असां इहो एतिजाज था कयूं त असांखे अमुन खपे। हिते रेशम गली जेको आहे माना अॻु में हिकिड़ी पुराणी रेशम गली हिते उहा बि ईअं ई फिटी वई। जो हिन महिल तव्हां ॾिसो उते ॼणो सभु टोटल दुकान बंदि पिया आहिनि। हीअं वेंदो त तव्हांखे लॻंदो न त कोई हिते दुकान आहिनि। हिन रेशम गलीअ जो जेकॾहिं इहो असरु थिए हिते 250 दुकानदार आहिनि। सभिनी जी रोज़ी आहे हिते दुकानदारनि जी। पर जेकॾहिं अहिड़ो असरु रहियो त पोइ त हे हिकु ॿ दफ़ो ॿीहर जेकॾहिं अहिड़ो झेड़ो थियो त रेशम गली त बंदि थी वेंदी टोटल। पोइ असां इहो ई आला क़यादत खां एतिजाज था कयूं त असांखे अमुन कराइजनि जीअं हिते रोज़गार दुकानदार रोज़गार करे सघनि, बाक़ी ॿीहर इन जी वाक़ियो न थिए। आंबड़ो यूनियन रेशम गली जो सीनियर नायब सदर। जीअं त ही मसाइला तक़रीबन किन सालनि खां हलंदड़ आहिनि। हिते अॻ में बि एतिरा केतिरा ई मसइला थिया आहिनि। अॻ में हिते जेका बिरोहनि जी इन्हनि जी फायरिंग थी उन में हिकिड़ी माई शहीद थी वई हुई। उन खां पोइ ईद राति खां वठी ही झेड़ा था हलनि। ही ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू जिन जो गुज़र सफ़र सिर्फ़ु इन दुकाननि ते आहे। दुकान खुलंदो त हू 5 रुपया कमाए घर वेंदो, ॿचड़नि खे का शइ वठी ॾींदो। हिन वक़्तु दुकान बंदि आहिनि ईदनि खां वठी। जेकॾहिं कल्ह खुलिया आहिनि, कल्ह खां वठी वरी फायरिंग आहे। असां था चऊं त असांखे अमुन खपे, कुझु बि न खपे असांखे। न तव्हां नौकिरियूं ॾियो, न रोड ॾियो, न रस्ता ॾियो, पर कम से कम असांखे अमुन त ॾियो। हिते अमुन सां त रही सघूं, अमुन सां को रोज़गार त करे सघूं, को ॿचड़नि जो पेट त पाले सघूं। तव्हां इहा का बि शइ नथा करे सघो। असांखे रेशम गलीअ जे चौकनि ते पिकट हणी ॾियो, 2 सिपाही जो कम से कम असां रोज़गार त करे सघूं। ही दुकानदार ग़रीब मिसकीन काॾे वञनि। असां DIG, IG, SP पुलिनि खां इहा घुर था कयूं त असांखे रते दरे जे अंदरि अमुन खपे। असांखे अमुन करे ॾियो ऐं असांखे पिकटूं हणी ॾियो। नालो साईंदास जो आहे। मां रेशम गली जो सदर आहियां। ये पुराणो मशहूरु गीत आहे त ॾिसी रते जूं माड़ियूं वहवा रतो देरो। पर हिन वक़्तु इहो रते देरो रत जो देरो थी वियो आहे। रोज़ आए ॾींहुं झेड़ो आहे, आए ॾींहुं खून आहे, आए ॾींहुं फुरलुट आहे। कोई बि माण्हू तहफ़ुज़ में न आहे। ख़ासि करे असांजे रेशम गलीअ में झेड़ा वधी विया आहिनि। जेको घरां अचे थो हथियार खणी रेशम गलीअ में खून थो करे वञे। जंहिं हिते असांजो रिज़वान सूमरो वधो उनखे दहशतगर्द मारे विया, दुकान ते पैसा न ॾिना आहिनि। उनखां बाद में जेको आहे त हाणे छोकिरो जेको आहे त खोखरनि जो उहो बि रेशम गलीअ में मारे विया। उनखां पोइ दायन जी मंज़ूर अहमद जी घरवारी हुई, उहा बि गोलियुनि जो खाज बणिजी हुई। उनखां पोइ हाजी अहमद जो पुटु वीसर उनखे बि रेशम गलीअ में मारे विया। जेके बि वाक़िया थियनि था रेशम गलीअ में, ख़ुदा रा तव्हां ॿाहिरि वञी झेड़ो कयो, असां दुकानदार काॾे वञूं। कल्ह ॾिठो त ईद राति जेको झेड़ो थियो आहे त जेके सामान हुया असां दुकानदारनि जा उहे हिन महिल ताईं पिया आहिनि। असां कुझु उछले मींदियूं ख़राब थी वयूं, चूड़ियूं पयूं आहिनि, स्टाक पिया आहिनि लखनि रुपयनि जा। असांजी 12 महीने रोज़ी आहे ॿचड़नि जी, उन में बि तव्हांजी फायरिंग, उन में बि झेड़ो। ईद राति जेको आहे त सभु कस्टमर भॼी विया। असां काॾे वञूं आख़िर? असां PPA जा सभु वोटर आहियूं। असांजी 50 साल उमिरि थी वई, असांखे नौकरियूं बि न आहिनि। असां रोज़गार बि न करे सघूं, नौकरियूं बि न ॾियो। जेके वोट वठण ॿेरी अचनि था हिन महिल एसिन में सुत्या पिया आहिनि। इहा को वाली वारस रते तेरे जो केरु थींदो? असां आला अख़्तियारनि खां इहा ई घुर था कयूं त ख़ुदा रा असांखे नौकरी न ॾियो, असांखे तहफ़ुज़ ॾियो। भाऊ एजाज़ अहमद लिगारी आहे, बिलाल भुट्टो साहिबु आहे, अदी फरियाल टारपोल साहिबु आहे, जेके बि शहर जा चङा मठा आहिनि, तव्हां हिन झेड़े में किरदारु अदा कयो। हीउ वॾो झेड़ो वॾो इशू थी वियो आहे। सभिनि दुकानदार आम माण्हूअ लाइ जेको नुक़सानकार आहे। हथियार खणी था अचनि, ओचितो फायरिंग शुरू आहे। रोलू गोली का दुकानदार खे लॻी वेंदी, उनखां पोइ मेड़ ईंदी। अदा बख़्शियो ॼणो मरी वियो इंसानु, ॼणो कुतो मरी वियो। पोइ छा कंदो ग़रीब माण्हू चुप करे वेही रहियो। दायन फ़क़ीरनि वीचारनि छा कयो आहे? बेगुनाह हुनजी माई जेको आहे त 7-8 गोलियूं हुनखे लॻियूं। छो? आख़िर केरु थींदो वाली वारस रते देरे जो? उनखां पोइ तव्हां वोट वठी वेही था रहो। एसिन में गाॾीअ में AC आहे, ऑफिस में AC आहे, घर में AC आहे। तव्हां असांजी वाहर त लहो न। असांखे पुलिस ॾियो। ॿियो तव्हां को नौकरियूं नथा घुरूं, पुलिस ॾियो न असांखे। रते देरे में जेको आहे पिकट जिते बि झेड़ो आहे 2 मुंडनि खां 3 मुंडनि खां पिकट क़ाइमु कयो न। असां दुकानदार आख़िर काॾे वञूं? दुकान बंदि करे रोडनि जो रस्तो वठूं? छा कयूं असां? आख़िर असां इहा ई घुर आहे
DSP साहब खे, IG साहब खे, SSP साहब खे, जेके बि आला अमलदार, रियासत काॾे वई आहे? रियासत असांजो साथ ॾिए न, केरु असांजो साथ ॾींदो? वञूं था थाणे ते तव्हां पंहिंजा हथियार वठो, पंहिंजा माण्हू विहारियो, असां कंहिंसां जहिड़ो कंदासीं? केतिरो असां पंहिंजो पाण तहफ़ुज़ कंदासीं? हुकूमत काॾे वई आहे? वोट वठण लाइ सभु आई आहिनि ऐं जेकॾहिं असां जेको आहे दाद फिराद कोई बि नथो करे। असांजी महिरबानी कयो, असांखे तहफ़ुज़ ॾियो, असांखे पुलिस ॾियो।